त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खां पोइ अगर कंहिं महीने में कसरत सां रोज़ा रखंदा हा त शहरुल्लाहिल मुहर्रम, त रोज़े खां अलावा ॿिए कंहिं ख़ासि इबादत, को ख़ासि रस्म या को ख़ासि ख़ैरात, नज़र, न्याज़, इन खां अलावा जेके बि शयूं असांजे मुआशरे में रिवाज थी चुकियूं आहिनि उन्हनि जी का बि फ़ज़ीलत साबित न आहे, बल्कि उहे बिदआत में शामिल थियनि थियूं। त मुहर्रम वरी हराम, ॿ हुरमतूं जमा थी चुकियूं आहिनि, त इहा फ़ज़ीलत इन जे लाइ काफ़ी आहे त हीअ अल्लाह ताला जो महीनो आहे, इन्हनि में रोज़ा कसरत सां रखणु खपनि। मुहर्रमुल हराम अल्लाह तबारक व तआला जे उन्हनि महीननि मां हिकु महीनो आहे जंहिंजी अल्लाह तबारक व तआला हुरमत बयानु कई आहे। क़ुरान करीम इरशाद आहे, इन्न इद्दत शुहूर इंदल्लाहि इस्ना अशरा शहरा। अल्लाह ताला वटि जेका शहरनि जी माना महीननि जी जेका मिक़दार आहे उहा 12 आहे। यौम ख़लक़ समावाति वल अर्द, जंहिं ॾींहुं अल्लाह तबारक व तआला ज़मीन ऐं आसमान बणायो। मिनहा अर्बाअतुन हुरुम, उन्हनि मां 4 अहिड़ा आहिनि जेके हुरमत वारा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो मुहर्रमुल हराम बि आहे। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, फला तज़लिमू फ़ीहिन्न अनफुसकुम, त इन्हनि महीननि में पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म न कयो। हक़ीक़त में ज़ुल्म या गुनाह हर महीने में ई मना आहे, पर इन्हनि महीननि जी हुरमत में सभिनी खां अॻु में अल्लाह तबारक व तआला जेको असांखे हुकुम ॾिनो आहे उहो गुनाहनि ऐं ज़ुल्म, ज़्यादती, उद्वान, अल्लाह ताला जी मुखालिफ़त, प्यारे पैगम्बर जी मुखालिफ़त, दीन जी मुखालिफ़त, शरीयत जी मुखालिफ़त आहे। इन्हनि खां बचण जो अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे। हाणे ज़ुल्म छा आहे? ज़ुल्म कुझु बि थी सघे थो, इंसानु पंहिंजे नफ़्स ते करे, गुनाह करे, ॾोह करे, नमाज़ छॾे ॾे, बुरा कमु करे, त इहे सभु जा सभु मना आहिनि। आम ॾींहंनि में इन्हनि जो गुनाह जेको आहे उहो आहे, पर इन्हनि महीननि में गुनाह वधी थो वञे। पहिरीं फ़ज़ीलत इहा आहे। अल्लाह तबारक व तआला जे हिन महीने में रब्बुल आलमीन मना फ़रमायो हो त जंग जिदाल तव्हांखे नाहे करिणो। शरीयत में अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पुराणी उम्मतनि खे बि इहो हुकुम हो त इन्हनि 4 महीननि में जेके 4 महीना हुरमत वारा आहिनि, इन्हनि में तव्हांखे जंग ऐं जिदाल जी इब्तिदा नाहे करणी, कंहिंसां विढ़णो न आहे, ताकी इन्हनि जी हुरमत बरक़रार रहे। खून ख़राबो, फितनो फ़साद इहो मना आहे। हा, अगरि केरु मुसलमाननि जे मथां हमिलो करे थो सघे, पोइ दिफ़ा में विढ़णु जाइज़ आहे। त माना इब्तिदान जिहाद ऐं इब्तिदान जेको आहे विढ़णु इन्हनि महीननि में मना हुयो। इन हुरमत वारे महीने में हाणे गुनाहनि खां असांखे बचणु खपे ऐं कहिड़ा नेक अमल करणु खपनि। नेक अमल सभिनी खां अॻु में शरीयत जो हर उहो अमल नेक आहे जेको आम महीननि में बि वाजिबु आहे। नमाज़ आहे, ज़कात आहे, उहो कहिड़ो बि अमल अल्लाह जी राह में ख़र्च करणु आम तौर ते इन्हनि महीननि में करणु अफ़ज़ल आहे ऐं इंसान खे करणु खपे, छॾणु न खपे। जेका ख़ासि को सबूत कंहिं इबादत जो आहे त उहो आहे रोज़े जो सबूत। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में उम्मुल मुमिनीन सैयदा आयशा फ़रमाइनि थियूं त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खां पोइ अगर कंहिं महीने में कसरत सां रोज़ा रखंदा हा त शहरुल्लाहिल मुहर्रम, मुहर्रम जे महीने में कसरत सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुया। त इहो अमल साबित आहे। ऐं पोइ इन में तख़सीस मज़ीद आहे त यौम आशूरा जो रोज़ो, उन जी फ़ज़ीलत आहे त उन जो रोज़ो रखणु खपे। त रोज़े खां अलावा ॿिए कंहिं ख़ासि इबादत, को ख़ासि रस्म या को ख़ासि ख़ैरात, नज़र, न्याज़, इन खां अलावा जेके बि शयूं असांजे मुआशरे में रिवाज थी चुकियूं आहिनि उन्हनि जी का बि फ़ज़ीलत साबित न आहे, बल्कि उहे बिदआत में शामिल थियनि थियूं। छो त इहो मुहर्रमुल हराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में बि आया, सहाबा किराम जे दौर में, ताबईन जे दौर में, अहले बैत जे दौर में, इन्हनि सभिनी जे दौर में मुहर्रम हर साल ईंदो रहियो। ख़ुदि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जा 23 साल में मुहर्रम ईंदो रहियो, पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ रोज़े जे ॿिए कंहिं शइ जो बि इज़ाफ़ो या उन जी फ़ज़ीलत बयानु न कई। सभिनी खां बहितरीनु तरीक़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। त उन जे बारे में हिकिड़ी हदीस इहा मिले थी त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत सां रोज़ा रमज़ान खां पोइ अगरि कंहिं महीने में रखंदा त उहो शहरुल्लाहिल मुहर्रम। बाक़ी जीअं शेख साहब ॿुधायो त उन जो नालो ई शहरुल्लाहि मुहर्रम, यानी अल्लाह ताला जो महीनो आहे। अल्लाह ताला जी तरफ़ इन जी निस्बत इन करे आहे ताकी इन जी ताज़ीम वधाई वञे। बक़िया 3 महीननि जा नाला मुख़्तलिफ़ आहिनि, पर इन महीने जो नालो ई मुहर्रमुल हराम आहे। त मुहर्रम वरी हराम, 2 हुरमतूं जमा थी चुकियूं आहिनि, त इहा फ़ज़ीलत इन जे लाइ काफ़ी आहे त हीअ अल्लाह ताला जो महीनो आहे। इन्हनि में रोज़ा कसरत सां रखणु खपनि ऐं बाक़ी जेके इंसान ते वाजिबात आहिनि, नमाज़ आहे ऐं ख़ैरात करणु चाहे आम महीननि जी तरह, त उहा फ़ज़ीलत उन वटि आहे। ज़कात ॾियणु चाहे ज़कात ॾेई थो सघे,
बहरहाल इन जी फ़ज़ीलत में सिर्फ़ु हिकिड़ी इबादत जो इज़ाफ़ो आहे, उहो रोज़े जी इबादत आहे। वल्लाहु आलम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।